यूनिवर्सिटी में फीसियूं वधाइण वारे मामले तां शागिर्दनि ऐं शागिर्दारनि पारां 3 ॾींहं एहतजाज कयो। विच में शागिर्दनि ऐं शागिर्दारनि पारां आर्ट्स फैकल्टी खां बेनज़ीर गैलरी बिल्डिंग ताईं रैली कढी धरणो हयो वियो। रैली खे रोकण लाइ पुलिस यूनिवर्सिटी सिक्योरिटी जा वॾा अटाला मुक़ररु कया विया, जिन आर्ट्स फैकल्टी खां बेनज़ीर गैलरी ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते बैरिक्स रखी रैली खे रोकण जी कोशिश कई, पर शागिर्द सभई रुकावटूं तोड़ी बेनज़ीर गैलरी गेट ताईं पहुची धरणो हणण में कामयाब थी विया। धरणे दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दारनि पारां ज़ोरदार नारेबाज़ी कई। इंतज़ामिया खां मुतालबो कयो त वाइस चांसलर जो इहो चवण जो मतिलबु हुयो त यूनिवर्सिटी जेका आहे कोविड-19 जे करे खसारे में वई आहे, लेकिन असां इहो पिया पुछूं त कोविड-19 जे करे तव्हां ट्रांसपोर्ट बि न हलाई, उन खां अलावा यूनिवर्सिटी जो को बि बिजलीअ जो ख़र्च न थियो आहे, त कहिड़े हिसाब सां तव्हांजी यूनिवर्सिटी जेका आहे खसारे में पई वञे। ऐं इहो असां खां पुछी ॾियो त छा यूनिवर्सिटी अगरि कॾहिं खसारे में पई वञे त उन में शागिर्दनि जो कहिड़ो ॾोह आहे। असां त इहा उमेद लॻाए वेठा हुआसीं त तव्हां हिन सेमेस्टर जी फीस तव्हां मुकमल माफ़ कंदा, पर माफ़ करण जे बजाय तव्हां असांजूं फीसूं उरूज ते करे छॾियूं आहिनि। पुलिस रेंजर्स हिते जेको सो तैनात कई वई आहे। असां शागिर्द आहियूं, सिंधी शागिर्द आहियूं, असां पंहिंजे हक़नि ख़ातिर निकिता आहियूं। असां को चोर धाड़ियल कोन आहियूं जेको सो हिते पुलिस खे फेस कयूं ऐं जेको सो पुलिस अचे असां सां ॻाल्हियूं करे। असां चाहियूं था त हिते VC अचे या कोई इंतज़ामिया जो माण्हू अचे, असां वेही पंहिंजा जेको सो मुतालबा हल करायूं। असांखे ॻरियूं फीसूं मड़ी बियूं आहिनि। ही वाहिद इदारो हुयो जेको ग़रीब शागिर्दनि जे लाइ हिकिड़ो सफलता हुयो। हींअर उन्हनि जे मुसलसिल काफ़ी सालनि खां मुख़्तलिफ़ हुरबा हलाए इंतज़ामिया उन ग़रीब शागिर्दनि जी रस्ता रोक कई आहे अणसिधीअ तरह, त जीअं उहे हिन तालीम इदारनि में न अचनि ऐं अॻियां न वधी सघनि। उनजो हिकिड़ो मेन जो सबबु उहा आहे फीसियूं वधाइण। हाणे हिकिड़ो जेको आम लोअर क्लास जो शागिर्द आहे उहो हर साल जेका 10,000 फीस 5,000 फीस 30% जेका फीस वधे थी उहा कीअं भरींदो। सो हीउ जेको पंहिंजो अॼोको जेको मेड़ाको आहे उनजो ख़ासि मक़सदु इहो आहे त जेके फीसियूं वधायूं वयूं आहिनि उहे घटि कयूं वञनि। हर ॿार अफोर्ड नथो करे सघे। हे सिंध यूनिवर्सिटी त ग़रीबनि लाइ ख़ासि करे, ऐं हिते ग़रीब शागिर्द मूंखे त लॻे थो नई जनरेशन ईंदड़ सिर्फ़ु कॉलेज साइड खां पढ़ंदी। हिते केरु ईंदो अगरि अहिड़ी सूरत हाल रही अॻिते त। धरणे वारे हंधि PP अॻवान निसार खोड़ पहुची शागिर्दनि सां ॻाल्हियूं कंदे खेनि वधायल फीसुनि मां 50 सैकड़ो घटाइण जी ख़ातिरी कराई। शागिर्दनि निसार खोड़ पारां करायल ख़ातिरी खे रद्द कंदे पंहिंजो एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो। नथा दोषी ठहराए सघूं। सिंध इन में वफ़ाक़ जो कुझु बि न वञे। इमरान खान खे इन्वॉल्व आहे नथो थी सघे। 70% हाणे तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। तूं मक़सदु ॿुधाइण बाबा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।